पंज माण्हू क़यामत जे ॾींहुं पहिरियों जहन्नम में वेंदा हुकुमरान ज़ुल्म जे करे अरब ज़ात ते वॾाईअ जे करे वॾेरा तकब्बुर जे करे इन हथ में मोबाइल इन हथ में मोबाइल को वञे तो सीट बो जोड़ो टायर में हवा पई पए सुञाणे तो मां केरां सुञाणे तो मोरे जो ओ दर ते चायूं पीअंदो आं वापारी जहन्नम में वेंदा धोखे जे करे वापारी रुगो कूड़ा दान बकरी वतऊं 6000 आयो पीड़ीअ ते खपाए न ला इलाहा इल्लल्लाह मूंखे नवे पई आहे पोइ तूं जेके ॾी हलाल पियो खाए हुण कूड़ पकड़ सां ॾंद भॻा थिए गाबे जा पकड़ सां छा सां पकड़ कराची जो सेठ टकरियोसि बिड़ंदा हा पक्को बिड़ंदा ला इलाहा इल्लल्लाह हाणे हदीस तो पढ़ा व्यापार के बारे में सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा जोर सां मोहम्मद जा दीवाना ॾाढा चओ हुजूर तो फरमाए अत्ताजिरु सदूकुल अमीन क़यामत जे ॾींहुं सच्चो वापारी नबीयन सिद्दीकन शहीदन सां गॾु जन्नत ॾे रवानो थींदो सच्चो वापारी 4 पंजो मौलवी जहन्नम में वेंदव साड़ जे करे छो बख्शा न मूंसां त एॾो साड़ अथनि जब मां सफ़ा मथे अची वियो न मुलो कीअं बर्दाश्त करे झल दादा पढ़ो बि पाण था त इज़त ज़िल्लत रब जे वसा पोइ साड़ छो था कयो कुरान दा पढ़ो साड़ था कयो मिंबरन ते वाइज था कयो साड़ था कयो जुम्मे जा खुतबा था ॾियो साड़ था कयो बुखारी दा पढ़ायो साड़ था कयो बस कर मोला साड़ो तो जन्नत में न वेंदो भले काबे में मरे भले पुछो मुल्लन खां साड़ो तो जन्नत में न वेंदो भले 27 रमज़ान जे रात काबे में मरे रब जन्नत न ॾींदुसि दुनिया में पहिरियों गुनाह साड़ क्या शैतान आदम के सजो छो न कयो साड़ मां ॻाल्हाए न मूंसां मोला ॻीचीअ खां वरी मुक्का त ठोकियां कुरान था पढ़ो साड़ था कयो दुनिया में पहिरियों कत्ल साड़ जे करे थियो काबिल हाबिल के छो मारियो साड़ मां यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि खूह में छो उछलियो साड़ मां कुरान छा थो चए वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद हाणे हदीस तो पढ़ा मां जट मौलवी ना आहियां मां मौलवी आहियां भले को मुंहिंजो इम्तिहान वठे बस कर कटड़ू खुदा जो कसम न ॾियो मां गौसपुर में तकरीर कई 350 हिंदू वाणिया दीवाना मुंहिंजे वाइद ॿुधण आया ॾाढा छो न था जो सुभान अल्लाह